अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अॼु जी जेका इंफॉर्मेशन आहे उहा आहे फेडरल गवर्नमेंट जे बारे में। तव्हां इंटेलिजेंस ब्यूरो जो इदारे जे बारे में ॿुधो हूंदो त इंटेलिजेंस ब्यूरो में जेको आहे जॉब्स अनाउंस थियो आहिनि। उहे जॉब्स डिफरेंट कैटेगरीज में आहिनि, जंहिंमें टेक्नीशियन, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, स्टीनियोटाइपिस्ट आहे, जीडी जॉब आहे, व्हीकल मैकेनिक आहे। ईअं ॿियूं काफ़ी खोड़ सारियूं आहिनि। ग्रेजुएशन, इंटरमीडिएट, ग्रेजुएशन सभिनी ते आहिनि, मैट्रिक ते बि आहिनि कुझु जॉब्स। त सभिनी कैंडिडेट्स जे लाइ इहा हिकु वॾी अपॉर्चुनिटी आहे त घणे टाइम खां पोइ जेको आहे इंटेलिजेंस ब्यूरो में जॉब्स आयूं आहिनि त वधि मां वधि अप्लाई कंदो। मां हिननि जी तव्हांखे थोरी ब्रीफ ॾेई ऐं अप्लाई करण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि त तव्हां कीअं अप्लाई कंदव। डिस्क्रिप्शन हिन में लिखियल आहे। पहिरियों जेको गवर्नमेंट मंज़ूर शुदा इदारे मां, यूनिवर्सिटी मां इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, रेडियो, टेलीकॉम, आईटी, मेट्रोनिक्स या बीटेक या मसावी जेका भी तालीम हुजे त उहा मंज़ूर शुदा यूनिवर्सिटी मां हुजे। हुनजे लाइ डेटा एंट्री ऑपरेटर जे लाइ फिजिक्स, मैथमेटिक्स, इकोनॉमिक्स, कंप्यूटर साइंस, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, आईटी में बैचलर डिग्री प्रोग्राम हुजे। टाइपिंग स्पीड 40 अल्फाज फी मिनट हुजे ऐं इन जी जेको आहे इन में बैचलर डिग्री आहे। स्टीनियोटाइपिस्ट जी जेका जाप आहे उहा इंटरमीडिएट ते आहे ऐं हुन में कम से कम स्पीड जेका शॉर्ट हैंड आहे उहा 80 अल्फाज फी मिनट हुजे ऐं टाइपिंग जेका उहा 40 अल्फाज फी मिनट। उन खां जेका ही जीडी आहे उनमें सेकंड क्लास या ग्रेड सी इंटरमीडिएट हुजे। उनजो जेको कद हुजे 5 फुट 7 इंच जेको मर्द जो आहे। बराए का सिंध, गिलगित बल्तिस्तान ऐं कबायली जेको 5 फुट 6 इंच। ठीक है, छाती 32 खां 33 ऐं जेका हुनमें दौड़ थींदी उहा थींदी 1.6 किलोमीटर 8 मिंट में। माना तव्हांखे दौड़णो पवंदो 1.6 किलोमीटर 1.6 किलोमीटर 8 मिंटनि में तव्हांखे दौड़ लॻाइणी पवंदी। उनजे लाइ हीअं ही ॿियूं डिफरेंट कैटेगरीज़ आहिनि। हाणे ही ॾिठो तव्हां, ही एडवर्टाइज़मेंट खे ॾिठो वधीक। ही मां तव्हांखे वेबसाइट ॿुधायां त उन ते तव्हां विज़िट करे ऐं तव्हां उन में वधीक क्लियरली हिनखे ॾिसी सघो था त एडवर्टाइज़मेंट में छाजे कहिड़ी जॉब जे लाइ कहिड़ी रिक्वायरमेंट आहे। हींअर असां हलूं था फॉर्म फिलिंग जी तरफ़। त हिन जो फॉर्म फिल कीअं थींदो, जेको आहे लिखंदो leone.gov.pk। जीअं ई तव्हां वेबसाइट ते ईंदव त तव्हांखे ही सरफेस शो थींदो leone.government.pk। जीअं ई तव्हां लिखंदव तव्हांखे ही इंटरफेस वेबसाइट जो शो थींदो। हाणे हिते तव्हां डाउनलोड एडवर्टाइज़मेंट करे एडवर्टाइज़मेंट ॾिसी सघो था। एडवर्टाइज़मेंट में जेके बि एक्सप्लेनेशन आहिनि सभु तव्हां उहे ॾिसी सघो था। ॾिसो ही सॼी एडवर्टाइज़मेंट अची वई। असां हलूं था फॉर्म जी तरफ़। हाणे ही जिथे जॉब्स जो लिखियलु आहे तव्हां हिते क्लिक कंदा। हाणे ही जॉब्स जो सभु ही अची वियूं कैटेगरीज। डेटा एंट्री ऑपरेटर, स्टीनियोटाइपिस्ट, जीडी, ओएम टेक्नीशियन, व्हीकल मैकेनिक्स, जीडी। ठीक है, इन में पोस्ट भी लिखियल है। नंबर ऑफ पोस्ट 31, नंबर ऑफ पोजीशंस 42, नंबर ऑफ पोजीशन 94, नंबर ऑफ पोजीशन 27, नंबर ऑफ पोजीशंस 36। ही सब इन में इन जी एक्सप्लेनेशन अचे थी। हिते क्लिक कंदासीं अप्लाई फॉर जॉब्स में। अप्लाई फॉर जॉब्स में पहिरियां हिते क्लिक कंदासीं क्रिएट अकाउंट में। क्रिएट अकाउंट ते क्लिक करण खां पोइ जेका ही रिक्वायरमेंट आहे इहा फिल कंदासीं। नेम, पोइ CNIC,
पोइ मोबाइल नंबर, उन खां पोइ ईमेल। अच्छा, मोबाइल नंबर तव्हांखे इंफॉर्मेट में ॾियणो आहे 92। उन खां पोइ तव्हां पंहिंजी ईमेल ॾींदव 636। ठीक है। उन खां पोइ तव्हां पंहिंजो पासवर्ड क्रिएट कंदव। उन खां पोइ हिते क्लिक कंदव आई एम नॉट रोबोट। हिते क्लिक करे तव्हां हिते सबमिट के बटन ते क्लिक कंदव। जीअं सबमिट के बटन ते क्लिक कंदव तव्हां खां तव्हां वटि ओटीपी ईंदी, उहा तव्हां ओटीपी हिते सबमिट कंदव। हिते सबमिट ते क्लिक कंदासीं। मूंखे इहो थो अचे त योर CNIC एंड फोन नंबर ऑलरेडी अकाउंट ठाहे छॾियो आहे। तव्हांखे हिते ओटीपी ईंदी। ओटीपी खां पोइ तव्हां पंहिंजो फॉर्म फिल कंदा। अचो तव्हां लॉगिन जी तरफ़ हलूं था ऐं फॉर्म ॾिसूं था फॉर्म कीअं फिल थींदो। हिते तव्हां पंहिंजो CNIC लिखंदा जंहिंसां तव्हां रजिस्टर कयो आहे ऐं हिते जेको पासवर्ड तव्हां क्रिएट कयो। ॾिसो हीअ अची वियो फॉर्म। हाणे ही सभु जॉब्स ॾेखारे थो जंहिंमें तव्हां अप्लाई कंदव उनमें जस्ट तव्हां उन ते जस्ट तव्हांखे क्लिक करिणो आहे। जंहिंमें तव्हांखे अप्लाई करिणो आहे डेटा एंट्री ऑपरेटर में जिथे बि तव्हां अप्लाई करिणो आहे। फॉर सपोज तव्हांखे हिते स्टीनोटाइपिस्ट ते अप्लाई फॉर द जॉब्स। ही पहिरियां बेसिक इंफॉर्मेशन ईंदी। तव्हांखे पंहिंजो हिते नेम ॾियणो आहे, फादर नेम ॾियणो आहे, तव्हांखे CNIC तव्हांजो सॼो पोइ डेट ऑफ बर्थ ॾियणी आहे। ठीकु आहे। तव्हांखे ही रिक्वायरमेंट फिल कंदा वेंदव जीअं तव्हांजो फॉर्म अॻिते हलंदो वेंदो। पोइ क्वालिफिकेशन्स एड करणी आहे, डिग्री। ठीकु आहे। उन खां पोइ लैंग्वेजिस तव्हांखे हितां सिलेक्ट करणियूं आहिनि। लैंग्वेजिस सिलेक्ट करे एड करणियूं आहिनि। उन खां पोइ तव्हांखे एक्सपीरियंस एड करिणो आहे। अगरि तव्हां को एक्सपीरियंस आहे त एड करिणो आहे, न त हिनखे ईअं छॾे ॾियणो आहे, नेक्स्ट करे छॾिणो आहे। उन खां पोइ रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स तव्हांखे हिते अपलोड करणा आहिनि। ठीकु आहे। ही ॾिसो ही मुंहिंजा डॉक्यूमेंट्स अपलोड थियणा आहिनि। हिते अपलोड जो ऑप्शन अचे थो। तव्हां हिते क्लिक करे हिते डॉक्यूमेंट्स अपलोड कंदव ऐं पोइ ही लास्ट में तव्हांखे सबमिट जो ऑप्शन शो कंदो ऐं तव्हां हिते लास्ट में अची फॉर्म हिते सबमिट जो बटन आहे, हिते फॉर्म सबमिट कंदो। ही हुयो इंटेलिजेंस ब्यूरो जो फॉर्म। सभिनी खां पहिरियां तव्हांखे पंहिंजी बेसिक इंफॉर्मेशन ॾियणी आहे। बेसिक इंफॉर्मेशन में तव्हांखां तव्हांजो नेम, फादर नेम, CNIC, डेट ऑफ बर्थ वग़ैरह घुरंदो। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजा क्वालिफिकेशन डिटेल्स एड करणा आहिनि, ऑप्टेन मार्क्स ऐं इहे ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स, डिग्री वग़ैरह। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे जेके लैंग्वेजिस अचनि थियूं उहे लैंग्वेजिस सिलेक्ट करणियूं आहिनि। इहे ऑप्शन ॾींदो, हितां लैंग्वेजिस सिलेक्ट कंदा वेंदा। ये ऑप्शन अचे पियो। इन खां पोइ तव्हांखे नेक्स्ट करिणो वेंदो आहे। एड लैंग्वेजिस कंदा, नेक्स्ट कंदा वेंदा। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजो एक्सपीरियंस जेकॾहिं तव्हांखे आहे एड कंदा, न तव्हां नेक्स्ट कंदा वेंदा। उन खां पोइ तव्हांखे डॉक्यूमेंट्स सिर्फ़ु 4 आहिनि। तव्हांखे प्रोफाइल पिक्चर अपलोड करणी आहे। तव्हांखे CNIC फ्रंट, CNIC बैक ऐं डोमिसाइल। हिन में जेको आहे साइज़ आहे उहा 100 KB आहे। इन करे तव्हां असांजी हिन यूट्यूब चैनल ते वीडियो पई आहे हाउ टू रिसाइज़ पिक। तव्हांखे लैपटॉप ते कीअं तव्हां रिसाइज़ कंदव पिक ऐं तव्हां मोबाइल ते रिसाइज़ कीअं कंदव पिक, उहे ॿई वीडियो हिन चैनल ते अपलोड थियल आहिनि। त तव्हां उहे ॾिसी करे ऐं तव्हां अपलोड करे सघो था पंहिंजूं पिक्स। तव्हां पंहिंजो फॉर्म पाण ऑनलाइन भरे सघो था। उन खां पोइ तव्हां ही सबमिट वारे ऑप्शन ते ईंदव। ही टर्म्स एंड कंडीशन्स सभु तव्हां पढ़ी करे ऐं पोइ हिते सबमिट फॉर्म कंदा। तव्हांजो एप्लीकेशन अप्लाई थी वेंदी। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त इंटेलिजेंस ब्यूरो जूं जेके आयल जॉब्स आहिनि उन में अप्लाई कीअं कजे।
वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल जी वीडियोस खे लाइक कंदा रहो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं अहिड़ी तरह जूं इंफॉर्मेशन्स अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। अल्लाह हाफ़िज़।